नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार मां था बशर सोली आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते एमक्यूएम वज़ीर आज़म शहबाज शरीफ का सूबे वारे मामले ते रेफरेंडम कराइण जो मुतालबो करे छॾियो। एमक्यूएम पाकिस्तान के कन्वीनर डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त सिंध जो विरागो अणतर आहे। असांखे धार सूबो घुर्जे। सिंध असेंबली मां मंज़ूर कयल ठहराउ आइन ख़िलाफ़ आहे। कराची के शहरनि खे हाणे फ़ैसिलो करणो पवंदो त उहे पाकिस्तान में रहण चाहिनि था या न, या सिंधु देश में। कराची में फारूक सत्तार और मुस्तफ़ा कमाल से गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त सिंध में पाक फौज की निगरानी में ॿीहर आदमशुमारी कराई वञे। एमक्यूएम जा मुतालबा आइन सां टकराव में न आहिनि। आइन में लिखियल आहे त मुल्क अंदर नवां सूबा ठही सघनि था। वज़ीर आज़म आइन ते अमल कराइण लाइ सूबे में रेफरेंडम कराइण की इजाज़त ॾिए। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी और मुस्तफ़ा कमाल वफ़ाक़ी वज़ीर आहिनि। बिन्ही जे बयान में सवाल उथे तो त छा ही वफ़ाक़ी पॉलिसी आहे। वफ़ाक़ी हुकूमत में उम्मीद कयूं था त उहा वज़ाहत कंदी त उन जा ॿ वज़ीर इत्तेहादी जमायत ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ मुसलसल साज़िशन में छो मसरूफ़ आहिनि। एमक्यूएम अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दमल ॾींदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं मुस्तफ़ा कमाल जी प्रेस कॉन्फ्रेंस उन्हनि जी घटि ॼाण ऐं आइन खां अणॼाणाई जी अलामत आहे। अफ़सोस त ॿिन्ही अॻवाननि आइन ऐं कानून जो संजीदा मुतालो नाहे कयो। गवर्नर हाउस आइनी मनसब की अलामत है ऐं उनके सियासी झेड़े या सूबाई हुकूमत खिलाफ सरगर्मियों जो मरकज़ न बणजण घुर्जे। वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ते वज़ाहत ॾे ऐं समूरनि वाक़िअनि जा सबब पिण वाज़े करे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा पार्टी अख़बारनि सां गॾु कराची शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। वॾे वज़ीर मुराद अली शाह बिना प्रोटोकॉल ऐं सिक्योरिटी जे शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि जो जाइज़ो वरितो। सूबाई वज़ीर सईद नासुर हुसैन शाह, शर्जील इनाम मेमून और मेयर कराची मुर्तज़ा वहाब वॾे वज़ीर सां गॾु मौजूद हुआ। वॾे वज़ीर के बल्दिया मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। सैयद मुराद अली शाह बल्दिया में दिलवारी अस्पताल जो पिण दौरो कयो। मुराद अली शाह मरीज़नि सां मुलाक़ात करे ख़ैरियत मालूम कई। वॾे वज़ीर मुबारक विलेज भी पहुतो, जिथे ॻोठ ऐं उन जी चौधारी सिंध हुकूमत पारां तामीर थींदड़ रोड जो मुआइनो कयो।